शहदाद कोट में मार्ची बैल नौजवान वकील सोलंकी के कातलनि की गिरफ़्तारी लाइ संदसि वारसनि एहतजाज कयो। उन मौके ते नौजवान जी अमर चितार ॾिनो आहे त जेकॾहिं पुट जा कातल गिरफ़्तार न कया विया त पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदसि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे शाद मंगी। जोरे पुलिस थाणे जे हद में 9 महीना अॻु में क़तल थी वियल वकील सोलंकी जे वारसनि संदसि अमर सकीना ऐं घरवारी फज़ीला सोलंकी जे अॻुवाणी में प्रेस क्लब जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त खां ॻाल्हि ॿोल कयूं त संदुनि छा चवणु आहे। तारीख़ ते बेदर्दीअ सां मुंहिंजो पुटु शहीद कयूं, कातल करे छॾियऊं। आऊं ग़रीब आहियां, छो नथो ॿधे, नथो ॿधां, पंहिंजे पाण खे हिते तीली ॾेई साड़ींदुसि। मुंहिंजो मुड़ुसु तारीख़ ते वियो, उतां मूंखे गस ते मुंहिंजे मुड़ुस खे मारे छॾियो। मुंहिंजे मुड़ुसु बेगुनाह शहीद करे छॾियो अथनि। मां भाणे जी अपील हुई, असां उते वियासीं पे, असांजे भाणे जे वकील खे शहीद कयो वियो। असांजो मुतालबो इहो आहे त SSP खे या बिलाल साहब खे ऐं आसिफ साहब खे ऐं चीफ जस्टिस खे अर्ज़ु आहे त गिरफ़्तार कनि जवाबदार मुख्य जवाबदारनि। कैमरामैन अब्दुल हकीम मंगी सां गॾु शाद अली मंगी, KTN न्यूज़, शहदादपुर।